बहराम खां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदड़ मोहम्मद मिठल जी रिपोर्ट मुताबिक़ बहराम लॻ बिरोही बिरादरी जे घरनि खे लॻल बाहि जे ॿिनि चूंडियल भाउरनि नोटिस वठी खेसि वाहर करण लाइ टीम मुक़ररु करे खुलियल आसमान हेठि वेठलनि जे लाइ टेंट कंबल समेत सामान मोकिलियो वियो। बहराम MPA मीर नादर अली ख़ान मक्सी, MNA मीर आमिर ख़ान मक्सी, बाहि मुतासिरनि जी वाहर कंदे अब्दुर्रहमान जुनेजो, नूर हुसैन मक्सी, यूसुफ अज़ीज़ छुट्टो, शिराज तुनियो जन खे बाहि मुतासिरनि लाइ टेंट कंबल समेत सामान ॾियारे। मुतासिरनि में गुलाम रसूल बिरोही, अज़ीज़ुल्लाह हबीबुल्लाह, मुख्तियार समंद, हफ़ीज़, मंसूर, अकबर, सुहेब, खलील, अदनान समेत 15 घरनि खे सामान विरहायो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त ओचितो लॻल बाहि मुतासिरनि जी ख़बर मिलण शर्ते सामान ॾिनो वियो आहे। वधीक मदद करण लाइ मीर साहब जन पाण ईंदा। हींअर जेको बि सामान मिलियो आहे असीं अव्हां ताईं पहुचायो आहे। अञा है आखिरी सही है। इतने भी है सामू घर बुगाया रहा पापा जोरी तू गेंदी है। अरे जोरी तू गेंदी है।